तमाम अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद जे राणी बाग में झेड़े दौरान हेड कांस्टेबल ऐं ॿिनि एहलकारनि खे यगमाल बणाईंदड़ 7 ॼणा गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त राणी बाग जे फन लैंड्स हिसे में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धिरनि में झेड़े जो इतला मिलियो। हेड कांस्टेबल ऐं 2 एहलकार झेड़ो टारण लाइ पहुता त हथियारबंदनि खेनि यगमाल बणाए छॾियो। एहलकारनि खां सरकारी हथियार ऐं पैसा बि फुरकाया विया। पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री पहुची यगमाल एहलकारनि खे छॾाए वरितो। झेड़ींदड़ धुरियुनि जे 7 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियल मां 2 ॼणनि वटां एहलकारनि खां फुरथियल हथियार ऐं 80,000 रुपया हथ करण जी दावा कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।